सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनानु पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकागर रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। रात बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे।
तमामु थोरो फल आहार कजे। न को पेड़ा, बर्फियूं, बादामियूं, रेवड़ियूं, किशमिश, ड्राखा आदिक ॻरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिबि आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे इहो 11 जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। 11 जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। 11 विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही 11 में भेद भावना न रखे। अचो त हाणे 11 जी कथा ॿुधूं। कामका 11। श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 667 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त सावण महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी 11 थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लॻा त हे युधिष्ठिर, हीअ 11 सावण महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नास करण वारी कामका 11 नाले सां मशहूर आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लॻा त हे युधिष्ठिर, हिन 11 जी कथा श्री ब्रह्मा जीअ श्री नारद मुनिअ खे ॿुधाई हुई। साॻी कथा मां तोखे ॿुधायां थो। हिन कथा जे ॿुधण सां वाजपेयी यज्ञ करण जो फल मिलंदो आहे। हिन ॾींहुं शंख चक्र गदाधारी भगवान विष्णु, जंहिंजा अनेक नाला आहिनि, जीअं त श्रीधर, श्रीहरि, श्री विष्णु, श्री माधव, श्री मधुसूदन आदिक जो पूजन कजे। जेके मनुष्य हिन 11 जी राति श्री भगवान जे मंदिर में ॾियो ॿारीनि था, उन्हनि जा पित्र सुर्गलोक में वासो कनि था। चौमासे जो विर्त हिन कामिका 11 खां वठी शुरू थींदो आहे। सावण कृष्ण पक्ष जे एकादशी तिथीअ ते थींदी आहे। जॾहिं सिज कर्क राशिअ में अचे थो, तॾहिं हिन विर्त जो विधीअ मूजिबि नेम पालण घुर्जे। हिकिड़े पलंग जे मथां अछी चादर विछाए गद्दी ऐं वेहाणो रखी जगतपति मधुसूदन शंख चक्र गदा पदमधारी विष्णु भगवान जी मूर्ति पीलो पीतांबर पहिराए पलंग मथां स्थापन करणु घुर्जे। पीतांबर पहिराइण खां पहिरियां उन्हीअ खे खीर, ॾही, माखी, मिठाण ऐं गिह आदि 5 अमृतनि सां सनानु कराइणु घुर्जे। वरी शुद्ध ऐं साफ़ थियल खूह जे निर्मल जल सां सनानु कराए धूप, दीप, गुलनि ऐं ॿियनि सुगंधित पदार्थनि सां मूर्तिअ जी पूजा करणु घुर्जे। तंहिंखां पोइ 2 हथ ॿधी हिन तरह वेनती करे त हे ऋषिकेश, माता लक्ष्मीअ सूधे तव्हांजो पूजन करे तव्हांजी स्थापन कयां थो। हे जनार्दन, तव्हां मुंहिंजो कल्याण कयो। हे जगन्नाथ, तव्हांजे आराम करण महिल हिन संसार जा चराचर जीव सुम्ही पवनि था ऐं तव्हांजे जागण करे सॼो जगत जागे थो। हे दीन दयालु, ही बरसात जा 4 महीना जेसी ताईं तव्हां जागो, तेसी ताईं मां शुद्ध नेम सां तव्हांजी पूजा कंदो रहंदुसि। हे प्रभु, कृपा करे मूंखे अहिड़ी सघ ॾियो जो मुंहिंजा नेम निर्विघ्न समाप्त थियनि। भगवान विष्णुअ जे विर्त करण जा 5 वक़्त मुक़रर आहिनि। हिकु 11, ॿियो 12, टियों पूर्णमासी, चौथों अष्टमी, 5 मकर संक्रांति। हिन कामका 11 में भक्ति करण जी ॾाढी महिमा आहे। परमात्मा जा जेके बि प्रेमी हिन महापवित्र फलदायक 11 जो विर्त रखी मंदिर में वञी यथाशक्ति ब्राह्मणनि खे दान ॾेई प्रसन्न कनि था, उहे 7 जन्मनि ताईं विष्णु रूप बणिजी अक्षय सुख भोगनि था। जेके श्री भगवान विष्णुअ जे मंदिर में 3 वक़्त
108 भेरा गायत्रीअ जो जाप कनि था। उन्हनि जे घर में गायत्री देवी अची वासो करे थी। जेके सुंदर अखरनि वारा धर्मी पुस्तक वठी दान कनि था, तिन ते विष्णु भगवान सभ खां वधीक प्रसन्न थिए थो, छो त विद्या जहिड़ो उत्तम दान को बि नाहे। जेको मनुष्य हर साल ही काम का 11 जो विर्त विधि मूजिब रखे थो, उहो बिना कंहिं शक जे वैकुंठ जे विमान में चढ़ी विष्णु लोक में वञी वासो करे थो ऐं संसार जे जन्म मरण रूपी बंधननि में नथो अचे। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ग्यारस माता मैया जय ग्यारस माता, जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता, श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता मैया प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय ग्यारस माता, पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता मैया गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता, जय जय तुझी ओटवतिया, मेटी जम खाता मैया मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ग्यारस माता, कथा बुद्धि जो ध्यान धरे तो वञे रंग राता मैया वञे रंग राता। दासु दासी शरण में आयो, दासु दासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय ग्यारस माता, ओम जय ग्यारस माता, मैया जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।